अस्सलाम वालेकुम नाज़रीन जी। त मां आहियां खानू खबरिया जो को मुंहिंजो स्टेप आहे प्यार जो पण नाज़रीन हो भई मोॾे आया आहिनि चवनि था असां ॿिन्ही खे तहफ़ुज़ खपे इंसाफ़ खपे असांजा माइट असां सां विढ़नि था इन जे करे असांखे तहफ़ुज़ खपे। अचो त हुन ॿिनि नौजवाननि खे इंसाफ़ वठाए ॾियूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन जी। त हे उहे ॿई नौजवान आहिनि जन पंहिंजे प्यार में शादी कई आहे। अचो त हिननि खां पंहिंजी दिली अहवाल पुछूं त हिननि कीअं काथे शादी कई। तिरकड़ी खातून तव्हां पंहिंजी दिलि जो अहवाल ॿुधायो त तव्हां पंहिंजी राति सां शादी कई आहे या हिन हरामी तव्हांखे को ज़ोर तिरकड़ी खातून आहे। मां पंहिंजी राति सां शादी कई आहे मंगू मवाली सां कयो आहे ऐं असां ॿई ॾाढा ख़ुशि आहियूं। असांखे जेका तिरकड़ी ऐं माइटनि कुटियो आहे असांखे ॾाढो असांजी जंघूं भॻियूं आहिनि असांजी बाहूं भॻियूं आहिनि मुंहिंजी माई जे मथे जा वार पुड़िया आहिनि एॾी बाक़ाइदे असांजी ॾाढो खुटियो अथनि असांखे। असां तव्हां वटि पहुता आहियूं त जीअं तव्हां असांखे इंसाफ़ ॾेई सघो जीअं त असां शादीशुदा सुकून जी निंड जेका सो करे सघूं। जी जी तव्हां बिल्कुलु सही दर ते आहियो। तव्हांखे बिल्कुलु इंसाफ़ मिलंदो। तव्हां पंहिंजे प्यार जो किस्सो शुरू खां वठी बयानु कयो। तव्हांजो प्यार किथे ऐं कीअं मां वाट जी कपर सां कपिड़ा पिधो आहे मुंहिंजो साबुण किरी पियो वाट में पोइ मंगू मवाली अचे पियो पोइ मुंहिंजो साबुण किरी पियो मां चयोमांसि हुन संदे माइटनि खे चयोमांसि मुंहिंजो साबुण कढी ॾियो पोइ लड़ाई कोन रॿर ते बिठा हुआ पोइ मंगू मूंखे साबुण खणी ॾिनो इन करे मूंखे इश्क थी वियो मंगू सां। अदा इहो हे जेकी आहे मुंहिंजी ॻाल्हि इहा छा चवंदा आहिनि रस्ते तां मां वञा पियो मूंखे कोड खुले थी ठीकु आहे अदा त कोड खुले ते मां पंहिंजी पंहिंजे हिसाब सां वञा हिन में मुंहिंजो को तालुक़ु न हो मूंखे की मां उते इश्क थी पवंदो असांजो त मां जीअं गुज़रियमि त हिन जा हीअ जेकी आहे वाट जी कपिड़े ते हे माना कपिड़ा बि थिए ठीकु आहे त हिन जो साबुण मां हथ मां खिसकी वियो हथ मां जेको हिन जो साबुण खिसकियो त मूंखे दिलि खे धकु लॻो मां यार कंहिंजी न्याणी खे तुम साबुण कयो आहे पोइ वरी मां भॼंदो आहियां हिन मूंखे न करे छॾियो हिन पंहिंजो चयो चाचा चयो मामा चयो सौट चयो मासा त पर हिन ग़रीब खे केर बि रही आहे हिन जो साबुण जेको आहे सो पाणी में किरी पियो पोइ मां अची साबुण ॾींदोमांसि कढी पर मुंहिंजी जेका पहिरीं अखि लॻण सां ई असां मुंहिंजो इश्क थी असां ॿिन्हिनि राति ताईं शादी थी आहे कोर्ट में जी थी आहे असां वटि मुंहिंजो का सबूत पियो आहे पको हाणे असांखे इंसाफ़ करे बसि असां हुकूमत खे अपील कंदासीं त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे जीअं त असांखे कुझु न थिए असां जेको सुकून सां ज़िंदगी तव्हां ठीकु आहे जवाब कोर्ट आया हो ॿिए इंसाफ़ वठण आयो कागज़ कागज़ खे छा आहे कागज़ असांजो सही आहे असांजो निकाह किथे आहे तव्हांजो मसइलो थींदो वॾो कागज़ पर निकाह न सिधो खणी अचो आहे कागज़ उहे त न आहिनि हे ऊंधो चले थो या हल हाणे थी वियो सिधो हाणे हूंदो चलियो सोची साॼो सिधो हो अखाड़ो ऑपरेशन जो खणी आया हाँ अखाड़े ऑपरेशन जो हा कहते बाबे वाला पर्चा खणी आया दवा वाला एॾा ही छा जो आहे ही हेड़ी थी ये देख जान ये क़यामत खातून ये साॻियो ई आहे ए बा तोखे अच माल बारे में खणी आ ये निकल जा अनपढ़ रहे तूं ॻाल्हि साईं ॿई अनपढ़ो का ख़बर न हुते बस कोर्ट चता अंगूठो हणो सां अंगूठो हणण सां शादी थी वई साबुण आहे जेको मुंहिंजी माई तिरकी हे ई किरी पियो तुंहिंजे तमां भले तव्हां पंहिंजे नाज़रीन ॾेखारियो त हे ई साबुण जेको आहे मुंहिंजी घरवारी हथ मां किरी पियो इन खां अलावा ॿियो सबूत हीअ बि आहे त ही बुर्श हे उन वक़्तु जो आहे जॾहिं ही मुंहिंजी माई हथ में उहो पियल उहो ई बुर्श आहे ऐं साबुण बि आहे ऐं आख़िरी जेको आहे मूं वटि जेको आहे ही सबूत आहे जंहिंमहिल हे कपिड़ा ठपे बि त ईअं माना वाट सां त मुंहिंजे हथ मां हीअ साबुण किरी पियो इहे सबूत सां खणी आहियां तिरकणी आहे हथ में तिरकणी हे असां सबूत आहे असां प्यार जो पढ़ो पियो आहे हाणे तव्हां जेका सो पंहिंजी नाज़रीन ॿुधायो त असां प्यार जो पढ़ो पियो आहे असां जेका सो का बि ज़बरदस्ती न आहे कई बाक़ी इहो आहे त हिन जा माइट असांखे कुटे रहिया आहिनि हाणे जॾहिं हिन जे माइटनि जी किरत थी अचे त किरत असांजे छाते ते अचे जॾहिं असां प्यार जो पढ़ो पियो आहे जॾहिं मुंहिंजी माई जे सो तव्हां हाणे ज़ालिया वॾा माण्हू तव्हांजी मथे हेठि मथां ई हूंदी त ॾिसो नी तव्हां हाणे जॾहिं हिन जे माइटनि गिरत अचे थी जॾहिं हिन सॾ कयो त अचो मुंहिंजो साबुण किरी पियो आहे तंहिं महिल कंहिंखे बि गिरत न आई त असांजी जेका सो छोकिरी आहे त साबुण खणी न पर जॾहिं मां कंहिं ढेर वटि अची हिनखे साबुण खणी वियो असांजो इश्क थी वियो को हाणे असांजे एॾी जो जेका सो माना पुठियां इहो मथां कुटनि थियो था असांखे
असांखे इंसाफ़ खपे त असांजी मार मूंखे ॾिजे हिननि जेको आहे सावरनि मूंखे कुटियो आहे हे त मुंहिंजे मथे ते दाग़ इन खां अलावा हे ॿाहुनि ते दाग़ मूंखे बाक़ाइदे कुटियो वियो आहे ऐं हीअ जेकी सौंटी आहे त सबूत जेको आहे खयूं पिया अचूं ऐं हिन खां पहिरियों ई मुंहिंजी माई बि मूंखे कुटियो छो त घर में भाॼी कान आंदमि जो अचण ताईं मूंखे कुटियो हुई मुंहिंजी माई बि मूंखे कुटियो हिन खां अलावा मुंहिंजा जेका सावरा हुआ उन्हनि बि कुटियो मां ॾाढो ॾुखाइल आहियां मूं वटि हीउ सबूत आहे मां पे तो क्या अल्लाह अख्तियारन के तो मुझे वार कन मुके मुझे सावरा खोले कुटंदा पिया मुझे घर जा भाती कुटंदा त तूं हिकु तिरकड़ी रात सां शादी कई आहे मूंखे ॾाढो कुटियो वियो आहे मां हाणे मतिलबु ख़ुदकुशी कयां पर वीडियो खे शेयर कयो जीता सां ॿिन्हिनि खे इंसाफ़ मिली सघे तव्हांखे इंसाफ़ मिलंदो तव्हां हीउ सबूत पूरो खणी आया आहियो बाक़ी हिन ते तव्हांखे यकीन करणु घुरिजे नाज़रीन जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो पंहिंजे प्यार जी पहिरीं मुलाक़ात जो सबूत खणी आया आहिनि हीअ सौंटी हीअ बुर्श हीअ साबुण जी चकी हे सॼो कुझु सामान खणी आया आहिनि त हिननि ते कुझु भरोसो थिए थो हिन जे करे हिननि खे इंसाफ़ पहुचाए ॾींदासीं इंशाअल्लाह हर तव्हां सां कठी आहियूं तव्हांजो साथ रहे तिरकड़ी ख़ातून खां पुछूं जेकॾहिं हिनखे अञा बि पंहिंजे माइटनि जो क्यास आहे अहसासु आहे वञणु चाहे थी त भले वञी थी सघे तिरकड़ी ख़ातून छा तव्हां पंहिंजे माइटनि वञणु चाहियो था न का वजह असांखे माइटनि कुटियो हाणे असां माइटनि में छो वञूं छा वञी कयूं अच्छा मतिलबु पंहिंजे माइटनि न वेंदव तव्हां न पंहिंजे प्यार खे न छॾींदव अगरि हीअ सुभाणे तव्हांखे न कमाए खाराए सघे त पोइ त बि न वेंदव असल में तव्हांजो प्यार सचो आहे अच्छा सही तव्हां छा था चवणु चाहियो अब मां माई हिन हाणे मुंहिंजी माई आहे तिरकड़ी साहिबा खे मां कोन छॾींदुमि भले छा बि थिए भले मुंहिंजा सावरा मूंखे कुटनि हिन खां अलावा मूंखे जेका पंहिंजा मामा चाचा सभु कुटनि मां हिन खे हाणे न छॾींदुमि छो त हिन मुंहिंजो हथु गंढियो आहे जॾहिं मां घर वेठमि त मूंखे को माई ॾियण लाइ तयारु न हो जॾहिं हाणे मां जेका पसंदि शादी कई आहे त मूंखे हर को कुटे थो त तूं पसंदि शादी छो कई मां को गुनाह न आहे जो मां पसंदि शादी कई आहे मूं वटि सबूत बि पंहिंजो जेका हथ में आहे ऐं हीअ सौंटी बि हथ में आहे मूंखे बसि इंसाफ़ खपे त जीअं असां भई सुकून जी ज़िंदगी गुज़ारे सघूं दरख़्वास्त करे रहिया आहिनि त असांखे इंसाफ़ खपे बिल्कुलु सही तव्हांखे इंसाफ़ ॾींदासीं तव्हांखे स्टाम्प पेपर ॾे तव्हां ॿिन्ही जी साइन मुंहिंजी साइन हूंदी तव्हां जा माण्हू हुजनि जेके असांजे प्रोटोकॉल आहिनि जीअं त असां महफ़ूज़ रही सघूं जी जी बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजो पूरो ख्यालु रखंदो नाज़रीन ही ॿिन्ही जी जोड़ी आहे छा मसलो तव्हां कोर्ट में अचण कीअं ॾिनो छा मसलो आहे त न्याय छो था खणो कोर्ट आहे सही भले मां हुजे तव्हां कुझु नथा करे सघो सही निकाह कयो तव्हां कुझु नथा करे सघो तव्हां कानून ते निकाह कयो मां पढ़ियो छा थो चई तुंहिंजी भेण हाणे मुंहिंजो नंग आहे हाणे हेॾे हथ बि कई त पादर वाए कढंदुमि तव्हांजी न आहे हाणे हीअ तिरकड़ी मुंहिंजी आहे भले चाचे खे कॉल कर पढ़ायो न कोर्ट आहे थोरो आस्ते करायो कोर्ट भले घुराए पाए चाचे खे भला इश्क मजबूर तव्हांजी भेण जे हथ मां साबुण किरी पियो तव्हांजो हथ किथे हो सती थी मां वेठो आहियां तूं साबुण बचाए ॾिनो